अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सी रहे हो चार JDO न्यूज़ ऐं वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कयूं था। नवाब शामा अबाम डहरी जी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न सैयद मोहसिया चयो आहे त पोलियो ख़िलाफ़ जंग कंहिं हिक इदारे जी न पर समूह रंजियल ज़िम्मेवारी आहे त अहिड़ा तकड़ाण ऐं फ़सुल जी ॼाण खां महरूम बणियल जॾहिं त अमलो ऑफिस में मुसलसिल गैरहाज़िर हुजण करे बिल्डिंग पिणु नाकारा थी भूत बंगले में तब्दील थी वई आहे। बिल्डिंग खे हंधा हंधा ॾार पइजी विया आहिनि, माण्हू दर दरियूं पटे खणी विया, जॾहिं त चौदीवारी पिणु चइनि सालनि खां किरी पट पइजी वई आहे, जंहिं करे ऑफिस खे शहर जे रोलू जानवरनि पंहिंजो आस्थानो बणाए छॾियो आहे। हितां जे आबादगारनि साञा वंदन वज़ीर आला सिंध ऐं चीफ जस्टिस हाई कोर्ट सिंध खे अपील कई आहे त कोटड़ी कबीर एग्रीकल्चर ऑफिस जी तुर्त मरमत कराइण सां गॾु अमले जी कन मैट करे खेनि ड्यूटीअ जो पाबंद बणाए आबादगारनि खे सहूलियतूं फराहम कयूं।